जय झूलेलाल। भारतीय सिंधु सभा भावनगर शहर जी टीम द्वारा तारीख़ 5 सितंबर 2025 जे ॾींहुं शिक्षक दिवस जे निमित्त भावनगर शहर जे अलॻि अलॻि सिंधी टीचर्स जेके मास्टर साहिब रिटायर थी चुका आहिनि ऐं सिंधी आहिनि, अहिड़नि वरिष्ठ टीचरनि जी स्वागत ऐं सन्मान करण जे लाइ हिकु ख़ासि कार्यक्रम जो आयोजन भारतीय सिंधु सभा द्वारा भावनगर शहर में कयो वियो हो। हिन कार्यक्रम दरमियान सिंधी समाज जे 14 खां वधीक रिटायर्ड शिक्षकनि जो शाल पाए करे स्वागत ऐं सन्मान कयोसीं ऐं भारतीय सिंधु सभा गॾोगॾु भावनगर सिंधी समाज युवा संगठन जा भाउर गॾु थी करे हिन सन्मान जे कार्यक्रम में शामिल थिया हुआ। शाल पाए करे सन्मान करणो ऐं गॾोगॾु हिकिड़ो पुस्तक अर्पण पिणु कयो होसीं। कार्यक्रम खे सफल बनाइण लाइ भावनगर सिंधी समाज युवा संगठन जा अॻुवान ऐं भारतीय सिंधु सभा टीम जा अॻुवान सभई गॾु थी करे उपस्थित रहिया हुआ ऐं शिक्षकनि जे सन्मान जो लाभ वरितो हो। अॼु जे ॾींहं ते आभार तव्हांखे न मञणो घुरिजे, आभार तव्हांजो कि अॼु क़ीमती समय कढी करे तव्हां अॼु असांजो जेको बि ॾींहं झूना यादि करायो आहे। नंढपण में मूंखे यादि आहे कि पाण ॿिनि व्यक्तियुनि खां ई रखंदा हुआसीं, हिकिड़ो माउ पीउ ऐं हिकु मास्तर। उन टाइम में मास्तर तव्हां जेके शिक्षक हुयो असांखे मारे जोड़े तोड़े कुझु बि करे। मूंखे यादि आहे साईं जन मूंखे ॾाढो मारियो, पर मूंखे उहो गर्व आहे कि उहो जेको मूंखे मारी न विया त उन तां मां सिखियुमि। अॼु भॻवान जी दया आहे ॾाढी, अॼु संस्कार सिखियासीं, धंधो सिखियासीं, माउ पीउ जो चवणु मञणु सिखियोसीं, त तव्हां सभिनी जो ई आशीर्वाद आहे। तव्हां स्वागत कयो आहे हुनजा प्रमुख श्री हितां आयल उन सां गॾु नौजवान मित्रों, मां तव्हांखे धन्यवाद सां गॾोगॾु आशीर्वाद करण मूंखे हक़ कोन्हे, एॾो मूंखे पदवी कोन्हे। मां भॻवान तारी जा प्रार्थना थो कयां त जेको रिटायर मास्टर जो तव्हां सन्मान कयो आहे यूनिटीअ तरफ़ां, तव्हांजो सन्मान गुरू पाण अची कंदा, इहा मुंहिंजी पक्का असांजे समाज में कंहिं टाइम में मास्तरनि खे कुझु करे लिखियो वेंदो हुयो। अॼु उन समाज सिंधी समाज जे आगेवान उहा मास्तरनि जा मूल्य सम्झी करे अॼु तव्हां जेको असांखे आशीर्वाद ॾिनो आहे उन लाइ मां तव्हांजे प्रमुख यूनिटीअ ते दिलि शुक्रगुज़ार आहियां। जंहिं ज़माने में असांजा हिते जेके सिंधी मुखी हूंदा नी ईअं करे सघंदा मास्तर हेॾे न चए त अॼुकल्ह उन्हनि अॻिमुख वॾनि खे चवनि था न मास्तर जी लख पघार आहे, त उनखे ॼण बेहोशी थी अची वञे, ॼण पंहिंजे घर ईंदा। असांजे समाज जेको आहे उहो साईं जन जीअं चयो, मां उहा हिकिड़ी वेनती वरी दोहराईंदुमि कि घर में जेको आहे पाण सिंधी ॻाल्हायूं ऐं सिंधियत खे क़ाइमु रखूं। इहा हिकिड़ी हिन ॾींहं ते हिकु सिख्या चओ, वेनती चओ, जेको बि चओ, त इहो जेको आहे महिरबानी करे घर में सिंधी अपनायूं, उहो ख़ासि ध्यानु। धन्यवाद। बसि अॻिते इहे कम कंदा रहियो, भॻवानु तव्हांखे आशीर्वाद ॾे, अहिड़ा सुठा सुठा कम कंदा रहो। असांजो सन्मान कयो त असांखे ॾाढी ख़ुशी थी आहे। बसि अहिड़ा ई कम कंदा रहो और सुखी रहो, सदाईं अॻिते वधंदा रहो। भारतीय सिंधु सभा जा लख लख वाले सन्मान कयो आहे रिटायर शिक्षकनि जो। उन्होंने गुरु गोविंद दोनों खड़े किसके लागू पाठ, गुरु गोविंद सिंह दोनों करे किसके लागू पाठ, बलिहारी गुरु आपनो जो गोविंद जो लिखाए। मेहरबानी उन्हीं जी आहे, गुरु जी, गुरु माता, गुरु पिता ऐं टियों नंबर आहे गुरु रिश्ता। गुरु गुरु जो अर्थ ई आहे गुरु माना अंधेरो, रूह माना रोशनी, प्रकाश।
जेको असांजे जीवन में अंधकार मां थी करे प्रकाश में आणियो हुनखे चइबो आहे शिक्षक। शिक्षक माना ब्रह्म जेको सरस्वती जो ज्ञान ॾींदो आहे। वरी ॿुधाए ख़ुशी थींदी आहे त सिंध जेको आहे ॾाढो मशहूरु प्रांत हो, गॾियल हिंदुस्तान हो।